सदर ट्रंप तरफ़ां आमरीकी बहरी फ़ौज खे हुर्मज़ में बारूदी सुरंग विछाईंदड़ ॿेड़नि खे तबाह करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। इन हवाले सां आमरीकी सदर पंहिंजे बयान में वधीक वाज़े कयो आहे त हिन वक़्तु ईरान जा 159 बहरी जहाज़ समुंड जे गहराइनि में पहुची विया आहिनि, जिन ख़िलाफ़ आमरीकी माइन स्वीपिंग कार्रवायूं हुर्मज़ में जारी आहिनि। ॿिए पासे गुज़िरियल ॾींहुं पासदाराने इनक़लाब जे गार्ड्स तरफ़ां 2 बहरी जहाज़नि ते कब्ज़े जूं ख़बरूं ऐं वीडियोज़ पिणु वायरल थियूं आहिनि। जंगबंदीअ बाबति अॻूणे आमरीकी सिफ़ारतकार डेविड सेटर हिकु दावा कंदे चयो आहे त हुन बाइडन इंतिज़ामिया खे मशवरो ॾिनो त हिन जंग जो नतीजो उन ॻाल्हि ते आहे त कहिड़े मुल्क वटि पहिरीं वक़्तु ख़तमु थींदो। डेविड सेटर जो चवणु आहे त हिन जंग में ईरान वटि फ़ैसिलो करण लाइ वधीक वक़्तु मौजूदु आहे। अगरि अमरीका ईरान ख़िलाफ़ु ॿीहर हमला शुरू कंदो त उन जे रद्द अमल में ईरान अमरीका खे वधीक नुक़सानु रसाए सघे थो। ॿिए पासे ईरानी पार्लियामेंट जे डिप्टी स्पीकर हमीद रज़ा बाबाई जो चवणु आहे त हुर्मज़ मां गुज़रंदड़ बहरी जहाज़नि खां हासिल थींदड़ टूल टैक्स आमदनी मरकज़ी बैंक में जमा कराए छॾी आहे, जॾहिं त आमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप मार्था मैकालम खे टेलीफ़ोन ते ॿुधायो त मुकमल जंगबंदीअ लाइ मुआहिदो ज़रूरी आहे। गुज़िरियल ॾींहुं वाइट हाउस जे तर्जुमान प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जंगबंदीअ लाइ हतमी मुदत मुक़ररु नाहे। सदर ट्रंप बहरी नाकाबंदीअ मां मुतमइन आहे। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची पिणु चयो आहे त हुर्मज़ जे मामले ते अदम तहफ़ुज़ जी असुलु वजह अमरीका ऐं इसराइल जी जारियत आहे। साउथ कोरिया जी ख़ुसूसी इलिची सां मुलाक़ात दौरान हुन ॿियनि मुल्कनि ते ज़ोर ॾींदे चयो त ईरान मथां अमरीकी हमलनि जी सख़्तु मज़म्मत कई वञे।